हैदराबाद अल बेरूनी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज में आलमी फिजियोथेरेपी ॾींहं जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में प्रोफेसर डॉक्टर रईस परवेज़ महिमान ख़ुसूसी तौर शिरकत कई। तक़रीब जे आगाज़ में इदारे जे प्रिंसिपल फिजियोथेरेपी जे पेशे जी अहमियत ऐं मुआशरे में उन जी ख़िदमतुनि खे साराहियो। महिमान ख़ुसूसी प्रोफेसर डॉक्टर रईस परवेज़ पंहिंजे ख़िताब में फिजियोथेरेपिस्ट जे किरदार, जदीद इलाज, तरीक़ेकार ऐं तइलीम जी ज़रूरतुनि ते रोशनी विधी। हिन तक़रीब में लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज लम्स जामशोरो जे फैकल्टी मेंबरनि, फिजियोथेरेपिस्ट, तालिब इल्म, सेहत सां वाबस्ता पेशेवर ऐं इलाक़ाई शख़्सियतुनि शिरकत कई। प्रोग्राम में फिजियोथेरेपिस्ट जे रोज़मर्रा जे ख़िदमतुनि, जदीद रिसर्च ऐं मर्ज़ीअ सां लाॻापियल अहम मौज़ुअनि ते ॻाल्हायो वियो ऐं प्रेज़ेंटेशन्स ऐं सवालनि जवाबनि जा सेशन पिणु मुनक़िद कया विया। शिरकत कंदड़नि खे जदीद मशीनुनि ऐं तरीक़े इलाज जे लाइव डेमॉन्स्ट्रेशन बि ॾेखारी वई। अल बेरूनी इंस्टीट्यूट जे इंतिज़ामिया हिन प्रोग्राम खे मिस्बत ऐं इल्मी तब्दीलीअ जो सबबु करार ॾिनो ऐं ईंदड़ वक़्त में अहिड़ियूं इल्मी ऐं मुआशरे सां लाॻापियल तक़रीबूं जारी रखण जो अहद पिणु कयो। तक़रीब जे पुॼाणी ते महिमान ऐं शरीक थींदड़नि खे तोहफ़नि सां नवाज़ियो वियो। बेसिकली आज जो है हम वर्ल्ड फिजिकल थेरेपी डे मना रहे हैं और हमारा जो है मॉडल है और वो है ओस्टियोआर्थराइटिस के बारे में। ओस्टियोआर्थराइटिस बहुत ही कॉमन डिजीज़ है जो कि ओल्ड वुमेंस में होती है। उसमें ये होता है कि ओल्ड वुमेंस में नी पेन ज़्यादा कोज हो जाता है। अब ओस्टियोआर्थराइटिस का मतलब है जब हमारा जॉइंट वो जो है वो अपने ही खिलाफ जो है इन्फ्लामेशन प्रोड्यूस कर रहा होता है, तो वो हमारा ओस्टियोआर्थराइटिस में चला जा रहा है। जो वर्ल्ड फिजिकल थेरापी जो डे सेलिब्रेट कर रहे हैं, वर्ल्ड फिजिकल थेरापी डे में हमारा डिपार्टमेंट जो है वो डीपीटी, नर्सिंग, एलएचवी, सीएमडब्ल्यू, मुख्तलिफ डिपार्टमेंट्स जो यहाँ पे हैं अल बेरूनी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस में, वो इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं। इस तरह के इवेंट्स जो हैं वो यहाँ पे वक्तन बवक्तन होते रहते हैं। असां अॼु हिते वर्ल्ड फिजिकल थेरापी डे सेलिब्रेट कयो आहे, जंहिंजो थीम आहे हेल्दी एजिंग, यानी कि उहे ओल्डर जेके पर्सन आहिनि उहे पंहिंजो पाण खे हेल्दी रखनि। हेल्दी कीअं रखी सघनि था? एक्सरसाइज़ वग़ैरह कनि, प्रॉपर डाइट कनि, वॉक वग़ैरह कनि, स्ट्रेस फ्री रहनि, इहो ई असांजो थीम आहे। ऐं हीउ जेको ॾींहुं आहे असां सेलिब्रेट कयो आहे अल बेरूनीअ में। अल बेरूनी हिकु वाहिद इंस्टीट्यूट आहे हैदराबाद जो। Today is World Physiotherapy Day, and the teachers are so well mannered here. Their faculty is so good. They provide modern education like clinical skills, labs, and many more. The environment is so well mannered as well. And this is my classmate Hanish. The teacher ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, गर्ल्स लाइ कॉमन रूम आहे ऐं हिते जो लैब्स ॾाढियूं सुठियूं आहिनि। असांखे हिते मतिलबु पढ़ाई में भी ॾाढो मज़ो ईंदो है। हर शइ टीचर ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, हर शइ सही तरीके से समझाईंदा हैं। थैंक यू। तो इसमें हम बता रहे हैं कि पेशेंट की किस तरह रिकवरी हो रही है, उसके हार्ट फेज से लेकर उसकी रिकवरी तक क्या क्या हमने इसको ट्रीटमेंट दिए हैं, कैसे वो स्टेबल हुआ है, तो वो पूरा हमने इसमें एक्सप्लेन किया अच्छे से। जो प्रोजेक्ट आहे स्पाइन जे बारे में, स्पाइन जेका असांजी बॉडी जी मोस्ट इम्पोर्टेंट जेकी आहे ऑर्गन आहे, ठीकु आहे। वो जेको उन में उहो छा कंदो, असांखे प्रोटेक्शन ॾींदो, मतिलबु असांजी बॉडी जी हिफ़ाज़त जेको बि असां वज़न डेली लाइफ में खणूं पिया था, उन्हनि जे बारे में अहिड़ो ऑर्गन आहे जेको असांजे उन में वज़न खे खणण में मदद कंदो आहे। असां विटामिन जे बारे में सॼो इहो प्रोजेक्ट ठाहियो आहे पंहिंजो। अॼुकल्ह अवेयरनेस जेको फैलाइण इलाही ज़रूरी आहे विटामिन जी। कहिड़ी विटामिन ज़रूरी आहे बॉडी लाइ, कहिड़ी विटामिन न हुजण सां कहिड़ी प्रॉब्लम्स थियनि थियूं। अॼुकल्ह विटामिन असांजी ज़िंदगी लाइ इलाही एसेंशियल आहिनि, इहे ख़बर हुजण लाइ इलाही लाज़मी आहे। सिर्फ़ु असां वटि हिते एनाटॉमी लैब, बट साइंस लैब ऐं उन सां अलावा फिजियोलॉजी ऐं काइनेसोलॉजी लैब बि तव्हांखे ॾिसण में ईंदी। ऐं असां वटि हर टीचर्स हूंदा आहिनि, उहे टीचर्स बि जेके असांजे लम्स जे अंदरि पढ़ाईंदा आहिनि, ऐं असांजी इंटरनल अंदरि वारी फैकल्टी उहा बि सही।